सिंध में मकानी चूंडुनि जे सिलसिले में ज़िले सिजावल में उम्मीदवारनि तरफ़ां तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। ज़िले सिजावल जे टाउन तोड़े यूनियन काउंसिलनि ते हेसी ताईं 100 उम्मीदवार बिना मुक़ाबले अची विया आहिनि। सिजावल शहर के मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे झंडनि, पेना फ्लेक्स, स्टीकर, पंपलेट सां सजायो वियो आहे, जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमयत उलमा इस्लाम, तहरीक लब्बैक ऐं आज़ाद उम्मीदवारनि मैदान में लथल आहिनि। सिजावल ज़िले जी 222 सीटुनि ते उम्मीदवार इलेक्शन मद मुक़ाबिल हूंदा। इलेक्शन कमीशन वारनि जो चवणु आहे त ज़िले में कुल वोटनि जो तादाद 4,24,000 खां मथे आहे, जंहिं में मर्दनि जे वोटनि जो तादाद 2,34,765 ॿुधायो पियो वञे ऐं औरतुनि जे वोटनि जो तादाद 1,99,000 खां मथे ॿुधायो पियो वञे। इलेक्शन कमीशन जे मुताबिक़ ज़िले में 393 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वेंदियूं, जॾहिं त हसास करार पोलिंग स्टेशन्स ते पुलिस अहलकारनि सां गॾोगॾु रेंजर्स जा नौजवान पिणु मौजूदु हूंदा।